नाज़रीन, दोदापुर वेझो कुछ ॾींहं अॻु हादसे में फौत थियल औरत जे वारसनि ज़िम्मेवार कार सवारनि खे माफ़ करे छॾियो आहे। कुछ ॾींहं अॻु ॿिनि कारनि ऐं मोटरसाइकिलनि में टकर सबबि मारवी बीबी फौत थी वई हुई। कार सवार जमील थईम ऐं ॿिया मेड़ मिंथ काफ़िले सां गॾु फौत थियल औरत जे घर पहुता। औरत जे वारसनि मेड़ मिंथ काफ़िले मां ॾींदे कार सवार खे माफ़ करे छॾियो आहे। नाज़रीन, ख़बर अव्हांखे ॾियूं पिया दोदापुर वेझो कुछ ॾींहं अॻु हादसे में फौत थियल औरत जे वारसनि ज़िम्मेवार कार सवारनि खे माफ़ करे छॾियो आहे। कुछ ॾींहं अॻु ॿिनि कार ऐं मोटरसाइकिल में टकर सबबि मारवी बीबी फौत थी वई हुई। कार सवार जमील थईम ऐं ॿिया मेड़ मिंथ काफ़िले सां गॾु फौत थियल औरत जे घर पहुता। औरत जे वारसनि मेड़ मिंथ काफ़िले खे मान ॾींदे कार सवार खे माफ़ करे छॾियो आहे। नाज़रीन, अपडेट कर रहे हैं कि दोदापुर वेझो कुछ ॾींहं अॻु हादसे में फौत थियल औरत जे वारसनि ज़िम्मेवार कार सवारनि खे माफ़ करे छॾियो आहे। कुछ ॾींहं अॻु ॿिनि कारनि ऐं मोटरसाइकिल में टकर सबबि मारवी बीबी फौत थी वई हुई। कार सवार जमील थईम ऐं ॿिया मेड़ मिंथ काफ़िले सां गॾु फौत थियल औरत जे घर पहुता। औरत जे वारसनि मेड़ मिंथ काफ़िले खे मान ॾींदे कार सवारनि खे माफ़ करे छॾियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे दोदापुर खां धरती न्यूज़ रिपोर्टर मुख़्तियार ॾहाणी। जी मुख़्तियार, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल, असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। कुछ ॾींहं अॻु रोड हादसे में फौत थियल औरत जे वारसनि वटि कार सवार मेड़ मिनत काफ़िलो वठी पहुतो, जिते कार सवारनि खे औरत जे वारसनि माफ़ करे छॾियो। मौलादाद वटि ॿिनि कारनि ऐं मोटरसाइकिल जे विच में हादसो पेश आयो। हादसे जे नतीजे में करमपुर औरत सईदज़ादी मारवी बीबी जेका फौत थी वई हुई, जॾहिं त कार सवार थईम जेको आहे सरदारज़ादा अली हसन ख़ान थईम जी अॻुवाणीअ में मेड़ मिनत काफ़िलो फौती औरत जे पुत्र सईद नदीम शाह वटि पहुता, जिते सईद नदीम शाह मौज़न ऐं सरदारज़ादा अली हसन ख़ान ते खेनि कार सवार जमील थईम खे पिणु पंहिंजे वालिद जो खून माफ़ करे छॾियो। जी मुख़्तियार, अव्हांजी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।